You are most welcome to ask us outside, or you can write an email. We'll be glad to answer that. Thank you very much. सभिनी खां पहिरीं त मां मुंतज़मीन जो मशहूरु आहियां जिन इज़ाज़ मूंखे ॾिनो आहे। मां सम्झां थो त इहो माज़नी लाइ त उन्हनि सम्झो आहे त हीउ पुराणो माण्हू आहे ऐं कुझु एक्सपीरियंस शायदि उन बारे में ॻाल्हि कंदो। मास्टर वाई हिकिड़े दफ़े चयो experience is a collection of mistakes which I do not have the privilege to acquire. हकीकत जेका आहे सा इहा आहे त I will not go over those mistakes. First of all, I am grateful actually to the audience which have participated interactively, and I think that that is something which was desired by the speakers also. We have had excellent speeches actually, each of you, at least I have done. मुझे ख्याल आहे त तव्हां सभिनी इन स्पीचिस ॿुधण सां न फ़क़ति ॿिए त देवर एक्चुअली जेके आहिनि से अथॉरिटेटिव हुआ, पर उन सां गॾोगॾु जेको आहे सो असांखे जेको आहे सो इन ॻाल्हियुनि जे बारे में जेको आहे सो वधीक ख़बर आहे। मुंहिंजो रुॻो हिकिड़ो अर्ज़ु आहे त जेके ॿाहिरि वीचारा स्टूडेंट्स बि हुआ जेको ऑर्गेनाइज़ प्रोग्राम कयो उहो अहिड़ो प्रोग्राम जेकॾहिं असां पंहिंजे जिते बि असां मिसाल जे तौर ते जेको आहे सो पाकिस्तान में सिंध में जेको आहे उते बि असां जेकॾहिं ॻोठनि में या शहरनि में करे सघूं ऐं माण्हुनि खे इन ॻाल्हि खां आगाह जेको थोरी महिनत जेका आहे उहा करणी पवंदी ऐं अलाह जो करम आहे तव्हां मां सभु घटि में घटि हिकिड़ो दफ़ो जेको आहे तो पाकिस्तान में अचे थो साल में त उन वक़्तु जेको आहे सो ॻोठनि में जेकॾहिं अहिड़ो प्रोग्राम जेकॾहिं कयो वञे त उन सां जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि इहा थींदी त इन्हनि बीमारियुनि खां जेके वधंदी थियूं वञनि असां वटि वधंदी थियूं। अञा असां जेको आहे सो चवंदा आहिनि कम्यूनिकेबल डिज़ीज़िस खे कंट्रोल कोन कयो आहे त हीअ जेके आहिनि से नॉन कम्यूनिकेबल डिज़ीज़िस जेके आहिनि से वधी रहियूं आहिनि ऐं इन्हनि जे करे जेको आहे सो असांजो प्रॉब्लम हुते जेको आहे सो ॿीणो थी वियो आहे। तंहिंखां पोइ अणॼाण बि आहे, आगाही बि कान्हे, ख़बर बि कान्हे ऐं हिननि हिफ़ाज़तुनि जेके तदबीरुनि जेके तव्हां तमामु सुहिणे नमूने सां जेको आहे इन अंदाज़ सां ॾिनो आहे इहो जेको आहे सो उते जेकॾहिं कयो वञे त इंशाअल्लाह जेको आहे सिंध में तव्हां सिहत जो घटि में घटि हिकिड़ो तमामु सुहिणे नमूने सां कमु करे सघो। ॿी ॻाल्हि जेका आहे सा इहा आहे मां सम्झां थो त जेके बि स्पीचिस थियूं हिते उहे तमामु सुहिणे नमूने सां थोरी ॻाल्हि में जेको आहे सो हुन वारी ॻाल्हि त तव्हां घणेई कुझु चई विया आहियो। इहो तव्हांजी जेका पब्लिकेशन्स थियनि थियूं पंहिंजियूं उन्हनि में जेको आहे अचणु खपे जीअं वरी जेके आहिनि से इलाही माण्हू जेके आहिनि से ॿिया उन्हनि मां मुस्तफ़ीद थी सघनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿ ॻाल्हियूं जेके आहिनि तव्हां पाण ॾिठो उहो इहो आहे त केतिरनि ॻाल्हियुनि में जेके आहिनि से इहे बीमारियूं रोके सघूं। प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर, तंहिंजे करे प्रिवेंटिव एस्पेक्ट्स जेके आहिनि उन्हनि ते असां जेको आहे सो वधीक ज़ोर ॾियूं। असां पंहिंजनि हक़ीक़त में जेको आहे सो असांजा जेके आहिनि किताब जेके ॿारनि जा जेके आहिनि कंहिं सेकेंडरी स्टेज ते या कॉलेज ते इहे शयूं उन्हनि खे बि जेको आहे सो ख़बर हुअणु खपे त कीअं पंहिंजे जेकॾहिं फैमिलीअ में जेकॾहिं डायबिटीज़ आहे, हार्ट अटैक आहे या ॿियूं आहिनि त कीअं असां रोके सघूं। इन्हनि चंद अल्फाज़नि सां आउं वरी तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। सभिनी खां वधीक जेके असांजा स्पीकर्स आहिनि ख़ासि करे असां जेको आहे सो स्पीकर वासी साहिबु आहे, सरदार शेख आहे, तंहिंखां पोइ जेके असांजा स्पीकर्स आहिनि डॉक्टर सरा साहिबु आहे, तंहिंखां पोइ जो मज़हर साहिबु आहे। बहितरीनु नमूने सां तव्हांजे साम्हूं जेको आहे जिन्हनि इहे स्पीचिस कयूं आहिनि मां उन्हनि सभिनी जो महिरबानी। Thank you very much. Science, thank you very much. And considering the limitation of the time, today we are really sorry we are stopping here. And if anybody has a question, I say we will be available today, tomorrow,
Anybody can stop anybody here, and we'll be glad to answer. So thank you very much for everything. Thanks. So we'll see you inshallah next year again. Thanks. Hello. We have our next session starting just in a few minutes. So there is nothing happening outside. There's no food. There's no singing. So you're better off staying here. If you want to just stretch your legs, that's fine. Just stay in this room. We got our women's forum. They have worked very hard, and you got to attend the next session. So give them your encouragement, and I want you all to come back into your seats. Just